दोस्तों अॼु जी अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों तव्हांखे अपडेट ॾींदासीं पंहिंजावेरी ड्रामे जी न्यू अपडेट। छा पंहिंजावेरी ड्रामे में असद कुरैशी या आज़म मेंगल जी भी एंट्री थी चुकी है। जी हाणे लाला रफ़ीक ज़हूर साहब जो भी माण्हू इंतज़ारु करे रहिया आहिनि ऐं होॾां सिजावल ख़ान जी एंट्री थी चुकी है पंहिंजावेरी ड्रामे में। असद कुरैशी जा केतिरा इम्कान आहिनि हिन ड्रामे में, अॼु इन ॻाल्हि ॿोल खे अॻिते वधाईंदासीं, इन ते गुफ़्तगू कंदासीं। हिन वीडियो में अॼु रिव्यू करे तव्हांखे ॿुधाईंदासीं ख़ासि करे जेको ड्रामो आहे पंहिंजावेरी। तव्हांजो घणो टाइम भी वेस्ट नथा कयूं, हलूं था पंहिंजी अपडेट जी तरफ़। सभिनी दोस्तनि खे मां अर्ज़ु कंदुसि हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा, थी सघे तो उदासी टीवी यूट्यूब चैनल के ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा। दरअसल दोस्तों अगर असद कुरैशी जी एंट्री थी वई पंहिंजावेरी ड्रामे में त पोइ हीउ ड्रामो ज़बरदस्त थी वेंदो ऐं इन ड्रामे खे सम्झ चार चंड लॻी वेंदा। छो त ॾिसो न तव्हां अॻे हरियाणी ड्रामे में आज़म सॉरी ॾों हाजन तीवणो ऐं असद कुरैशी जो उते भी जोड़ हुयो, उते मतिलबु टाकरो थियो हुयो, हरियाणी ड्रामो कामयाबु थी वियो हुयो। वरी जेको आहे तकरार ड्रामे में भी हिन जो टाकरो थियो, उहो भी सुठो हलियो, बहितरीनु कामयाबी माणी हुई। हाणे वरी जेको पंहिंजावेरी ड्रामो अची रहियो आहे, इन में सिजावल ख़ान यानी हाजन तीवणो भी आहे। अगरि हिते असद कुरैशी जी एंट्री थी वञे त अञा ड्रामो ज़बरदस्त थी वेंदो। तव्हांजी छा राय आहे तव्हां कमेंट सेक्शन में लिखो ऐं तव्हां पंहिंजी राय खां असांखे आगाह कयो, तव्हां इन शइ खे छा भायो था त हुजे असद कुरैशी या न।